द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 147। अॼु जा सिंधी अखर आहिनि तरफ़दारी, लाड़ो या पास खातिरी, आदती शराबखोर या ॿाराणो गलाबंद, प्याग या शराबी, किताबनि जी याददाश्त, ॿ सांगी मुश्क। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। पंचनि खे पंहिंजे लाड़े खे पासीरो रखी बिना तरफ़दारीअ जो फ़ैसिलो करणो पवंदो आहे। आदती शराबखोर पीआइण वक़्तु ॿार वांगुरु हारे कोन, सो उनखे ॿाराणो गलाबंद न खपे। दयाल त पको प्याग आहे ई, पर संदसि सभु दोस्त बि शराबी आहिनि। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। लेखक पंहिंजी किताब जी पछाड़ीअ में आधार वरितल किताबनि जी याददाश्त शामिल कंदा आहिनि। ॿांह खे ठूठ वटां मोड़े ॾेखारण वक़्तु ॿ सांगी मुश्क नज़र अचे थी। सिंधियत सुहिणी रहे।